पाकिस्तान के ॿियनि शहरनि कराची, हैदराबाद ऐं इस्लामाबाद में जश्न आज़ादी के हवाले से तकरीबूं कोठायूं वयूं आहिनि ऐं रैलियूं कढियूं वयूं आहिनि, पर भीरा रोड में पुलिस इंतज़ामिया पारां शहरियनि खे पाबंद कयो आहे। बहुत सारी ॻाल्हि आहे त जीअं सॼे पाकिस्तान में जश्न आज़ादी मल्हाई पई वञे, पर हिते ईअं पियो थो लॻे त जीअं असां कश्मीर में वेठा आहियूं। त ॾाढे ॾुख वारी अफ़सोस वारी ॻाल्हि आहे त असां इंतज़ामिया खे अपील कंदासीं ॿिए अहिड़ियूं ग़लतियूं न थियणु खपनि त बदअमनी जो या SOP कोरोना जो बहानो करे रैली न करणु ॾिनी वई आहे। मेरापुर थी वियो, असांजो शहर भीरा रोड थी वियो, हिते आवाम उदास वेठी आहे, परेशान वेठी, त असांखे रैली छो न मल्हाइणु ॾिनी वई आहे। अफ़सोस आहे त ज़िले इंतज़ामिया जंहिंमें अल्ताफ़ लगारी साहब ऐं AC साहब ये मुलवस आहिनि त जेको रैली जे पाबंदी हई अथव। ॾाढे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हे असांजो ख़ुशी जो ॾियारो आहे। इन ॾियारे असांजो मुल्क ही जेकी आहे ख़ासि कर जेको लॉ एंड ऑर्डर जो मसइलो आहे, हे जेको कोरोना वारो माहौल हले पियो, सिंध गवर्नमेंट असांखे जेको ॿुधायो आहे, सिंध गवर्नमेंट हिकिड़ो नोटिफाई कयो आहे त इन ते एहतियात कयो वञे रैलियुनि ते। लिहाज़ा असांखे पंहिंजी इंतज़ामिया वर्बली इन शइ ते एग्री कयो त बाबा तव्हां रैलियूं जेको वग़ैरह न कढिजो, बाक़ी जेकी सेलिब्रेशन तव्हांखे करणी आहे कयो, उहो असां पंहिंजे हिसाब सां कयूं। अगरि ॿियनि ज़िलनि में थियो आहे या असां वटि न थियो आहे त असां इन शइ जी बिल्कुलु इहा एहतजाज था कयूं त असांखे इन शइ खे रोकियो छो वियो आहे ऐं ग़लति कयो वियो। कैमरामैन असगर चौहान सां गॾु राशिद मजीद चौहान, सिंध TV न्यूज़, भीरा रोड।